GSN मुआज़ पारां नूरियाबाद जी ज़मीन ते कब्ज़े सामाणो मलाह जे ॻोठाणनि खे बेदख़ल करण, कारोकारी मंशियात, साहिली पट्टी ऐं कोहिस्तान ते कब्ज़े समेत सिंध खे दरिश मुख़्तलिफ़ मसइलनि ख़िलाफ़ विधी सेंटर खां रिक्शा स्टॉप ताईं एहतिजाजी रैली कढी वई। GSN मुआज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, मरकज़ी अॻवान नवाज़ शाह भाॼाई, रुख़साना हालेपोटरो, रावल किरनानी ऐं अमजद शोरो जी अॻवानी में ईदी सेंटर खां रिक्शा स्टॉप ताईं रैली कढी वई, जंहिं में कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खंयल हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जी ज़मीननि, वसीलनि ऐं सामुंडी पटे ते कब्ज़े जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, जॾहिं त मक़ामी माण्हुनि खे संदनि आबादनि इलाइक़नि मां बेदख़ल कयो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हिननि सामाणो मलाह जे ॻोठाणनि खे बेदख़ल करण जी कोशिशुनि जी मज़म्मत कंदे चयो त सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी धरतीअ तां लॾाइण ख़तरनाक अमल आहे। हिन मौक़े ते अॻवाननि साकरो पुलिस पारां ॻोठ यार मोहम्मद ख़ास कैदी ते चढ़ाई कई, ॻोठ खे साड़ण ऐं मसमार करण वारे वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त पुलिस गर्दी ज़रिए माण्हुनि खे हिरासत करण बंदि कयो वञे। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सॼी सिंध में आइस समेत ॿियनि मंशियात जे सरेआम विकिरो नौजवान नस्ल खे तबाही ॾांहुं धिके छॾियो आहे। तंहिं करे फौरी तौर मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ कार्रवाई कई वञे। हिननि कराची मां सिंधियुनि खे बेदख़ल करण, साहिली पटे ऐं कोहिस्तान जी ज़मीन ते कब्ज़े ऐं सिंध जे विरहाङे बाबति थींदड़ ॻाल्हियुनि खे सिंध दुश्मन साज़िश करार ॾींदे चयो त सिंध जे वहदत, वसीलनि ऐं क़ौमी हक़नि ते कंहिं बि क़िस्म जो हमिलो बर्दाश्त न कयो वेंदो ऐं हर सतह ते मज़ामत कई वेंदी।